वेलकम बैक नाउ ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदालू त PPMPA जाम मदद अली कोरोना बिखे लाॾाणो करे वियो आहे। जाम मदद अली जे पुटु संदसि लाॾाणे जी तस्दीक करे छॾी आहे। अहम ख़बर आहे अवांखे ॾेई रहिया आहियूं कराची मां। PPMPA जाम मदद अली कोरोना बिखे लाॾाणो करे वियो आहे। जाम मदद अली जे पुटु संदसि लाॾाणे जी तस्दीक करे छॾी आहे। जाम मदद अली कोरोना वायरस सबबि अस्पताल में इलाज हेठि हो। जाम मदद अली सिंध यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट हो। अवांखे अपडेट कर रहा आहियूं ब्रेकिंग न्यूज़ है। अफ़सोसनाक ख़बर है PPMPA जाम मदद अली लाॾाणो करे वियो आहे। जाम मदद अली कोरोना विखे खांगी मेडिकल सेंटर में दाख़िल हो। जाम मदद अली वेंटिलेटर ते हो जिते अॼु साह ॾिनाई। जाम मदद अली दिसंबर 1962 में सांगड़ में जन्म वरितो। जाम अनवर जो फर्जन जाम मदद अली सीनियर सियासतदान हो। जाम मदद अली जे मड़ खे जाम नवाज़ अली में मिटी मां हवाले कयो वेंदो। जाम मदद अली सिंध यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट हो। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची मां आवाज़ TV जे रिपोर्टर गाज़ी झंडीर सां। जी गाज़ी जी बिल्कुल ही अफ़सोसनाक ख़बर है जेका असां पंहिंजे व्यूअर्स सां शेयर करियूं पिया। पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ MPA जाम मदद अली लाॾाणो करे वियो आहे। संदसि मौत वाक़िअ थियो आहे कोरोना वायरस जे करे। ॿुधायो वञे पियो त गुज़िरियल 1 महीने खां वठी जाम मदद अली कराची जी हिकु ख़ानगी अस्पताल में कालापुल वारे इलाइक़े में ज़ेर इलाज हुयो ऐं 1 महीने खां लाॻीतो जाम मदद अली जी जेका तबियत हुई उहा नासाज़ हुई। इन करे खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो हुयो। मसनूई तौर ते खेसि साह ॾियण जी कोशिशि कई पई वई डॉक्टरनि जे तरफ़ां। अॼु संदसि मौत जी तस्दीक थी आहे। जाम मदद अली जे हवाले सां संदसि फर्ज़ंद जाम ज़ीशान तस्दीक कई आहे त अॼु सुबुह खां वठी जाम मदद अली जी तबियत इंतिहाई ख़राबु हुई ऐं हींअर कुझु देरि पहिरियां उन दम घड़ी हवाले कयो आहे। हींअर तयारियूं कयूं वञनि पियूं। अस्पताल में बाडी मौजूदु आहे ऐं कुझु देरि अंदरि मड़ खे जाम मदद अली जे अबाणे इलाइक़े जाम नवाज़ अली में सांगड़ ज़िले तरफ़ मुंतक़िल कयो वेंदो जिते हुनजी जनाज़े नमाज़ खां पोइ तदफ़ीन थींदी। जाम मदद अली 3 भेरा सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो वियो आहे ऐं 1 भेरो सूबाई वज़ीर पिणु रही चुको आहे। जाम मदद अली जो ताल्लुक़ फंक्शनल लीग सां बि रहियो आहे ऐं हाणे हू पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां चूंडियल MPA हुयो जेको अॼु कोरोना वायरस में मुबतला थियण जे करे लाॾाणो करे चुको आहे। ठीक है गाज़ी वॾी महिरबानी अवांजी अपडेट करण लाइ। नाज़रीन अवांखे ॿुधाए रहिया आहियूं अफ़सोसनाक ख़बर आहे त PPMPA जाम मदद अली लाॾाणो करे वियो आहे। जाम मदद अली 2008 खां 2011 ताईं सिंध असेंबली अंदरि अपोजिशन लीडर रहियो। जाम मदद अली 2013 में सांगड़ मां फंक्शनल जी टिकट तां MPA चूंडियो। जाम मदद अली 2017 में फंक्शनल लीग छॾण बाद इस्तीफ़ा ॾेई छॾी। जाम मदद अली नंढी चूंड में वरी PP जी टिकट ते चूंडिजी वियो। 2018 जी चूंड में पीपल्स पार्टी जी टिकट तां वरी MPA चूंडियो।